पे आउट सेटिंग कीअं कयूं? व्हाट्सएप ते हर ॿियो टियों दोस्त मूंखे स्क्रीन शॉट मोकिले रहियो आहे त भई तव्हांजो जेको $0 अर्निंग आहे या $2 अर्निंग आहे या $10 अर्निंग आहे, इहो तव्हांजो एक्सपायर थी वियो आहे या एक्सपायर थींदो। जेको जून जो कमाई आहे, जुलाई जो कमाई आहे, सेप्टेंबर जो कमाई आहे, त तव्हां ही पे आउट सेटिंग कयो, तव्हांखे फेसबुक नोटिफिकेशन ॾींदो आहे। ठीकु आहे। ॾिसो, जॾहिं बि तव्हां फेसबुक पेज ठाहींदा आहियो या फेसबुक प्रोफाइल खे प्रोफेशनल मूड में तब्दील कंदा आहियो, चेंज कंदा आहियो, कन्वर्ट कंदा आहियो, त उन फेसबुक प्रोफाइल खे कुझु वक़्त खां पोइ मोनेटाइज़ेशन टूल्स मिलंदा आहिनि। फेसबुक जॾहिं बि मोनेटाइज़ेशन टूल्स ॾींदो आहे त पहिरियां 2 मोनेटाइज़ेशन टूल्स ॾींदो आहे। हिकिड़ो स्टार्स आहे, ॿियो पार्टनरशिप एड्स आहे। उन्हनि जो क्राइटेरिया जेको आहे सो तमामु तोरो आहे, माण्हू आसानी सां पूरो कंदो आहे। अच्छा, जॾहिं तव्हांखे स्टार्स या पार्टनरशिप एड्स मिलनि त फेसबुक तव्हांखे चवंदो आहे हिनखे सेटअप कयो। जॾहिं तव्हां उनखे सेटअप कंदा आहियो त कहिड़ियूं शयूं घुरिबल आहिनि? ॾिसो, जेकॾहिं तव्हां पाकिस्तान खां अलावा दुनिया जे ॿिए बि मुल्क में रहो था, कमायो था, उते उन मुल्क जो जेको आइडेंटिटी कार्ड आहे, जेको शिनाख्ती कार्ड आहे, एगामो हुजे, ठीकु आहे, एगामो जंहिंखे चवंदा आहिनि, शिनाख्ती कार्ड खां अलावा उन जो जेको इंफॉर्मेशन आहे उहो तव्हां आणो। उन जे इंफॉर्मेशन में जेको नालो आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ॼमण जो तारीख़ आहे, या साईं खे चवां जेको मुल्क आहे, कंट्री आहे, उहो उन में हणो। जे पाकिस्तान में आहियो त शिनाख्ती कार्ड जो जेको नालो जीअं लिखियल आहे, ऐं जेको पैदाइश जो ॾींहुं आहे, ॼमण जो तारीख़ आहे, ऐं मुल्क पाकिस्तान में। ऐं यादि रखो, कोशिशि करे इहो जेके पंहिंजो नालो लिखंदा आहियो न, उहो वॾी EBC में लिखो, पूरो वॾी EBC में लिखो, बहितर इहो आहे। ठीकु आहे। जॾहिं उहो सेटअप कंदा आहियो त कुझु वक़्त खां पोइ भली तव्हांजो अर्निंग बि न थिए, फेसबुक तव्हांखे नोटिफिकेशन मोकिलींदो आहे त बाबा हे तव्हांजो जून जो अर्निंग आहे, जुलाई जो अर्निंग आहे, इहो एक्सपायर थियो आहे या एक्सपायर थियण वारो आहे। तंहिंजे करे पंहिंजो पे आउट अकाउंट जेको 1 या 2 स्टेप तव्हां कंप्लीट करे चुका आहियो, इहे जेके 5-6 स्टेप्स आहिनि, इन्हनि खे मुकमल कयो, कंप्लीट कयो। जॾहिं तव्हां उन जे सेटिंग में वेंदा आहियो न, या उनखे कंहिंखो सेटअप कराईंदा आहियो, त उन में हिकु शइ आहे, ख़ासि करे हिकु शइ जो ध्यानु रखो त उन में जेको बिज़नेस टाइप आहे उहो इंडिविजुअल रखो। उन में हिकिड़ो कैटेगरी आहे इंडिविजुअल सोल प्रोप्राइटर या सोल LLC। उहो हिकु ई कैटेगरी में 3 शयूं अचनि था, ॿी कंहिं शइ खे बि न हणो। उनखे हणो, उनखे हणण खां पोइ जेको ॿियो इंफॉर्मेशन आहे, मसलन तव्हां सऊदी अरब जे या पाकिस्तान जे या दुबई जे कहिड़े शहर में रहो था, या कहिड़े तव्हां इलाइक़े में रहो था, उते घिटी आहे, घिटी जो नालो छा आहे, सॼो एड्रेस तव्हां लिखंदव, पोस्टल कोड वग़ैरह तव्हां उन में हणंदव। हाणे पोस्टल कोड बि आराम सां मिली वेंदो आहे गूगल खां, उहो तव्हां में हणो। यादि रखो, इहो जेको बिज़नेस टाइप कैटेगरी आहे न, या नालो आहे, इहो बाद में अपडेट न थींदो आहे, तंहिंजे करे सोची सम्झी हणो। ॿियूं शयूं अपडेट थींदा आहिनि, मोबाइल नंबर आहे, एड्रेस आहे, इहे चेंज थींदा आहिनि, लेकिन पे आउट अकाउंट में नालो ऐं साईं खे चवां जेको आहे सो बिज़नेस टाइप, इहे चेंज न थींदा आहिनि। तंहिंजे करे ध्यान सां जेको आहे सो उनखे ॾिसी उहो फिल कयो। ॿी जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न अचे तव्हांखे, त तव्हां मूंखां WhatsApp ते पुछा करे सघो था।